Assalamu alaikum, dear viewers. Welcome to Learner's Point. Learner's Point में वहाँ जो भलीगारा है. Today we will learn present continuous tense. आज असीं सिखंदासीं ज़मान हाल इस्तिमरारी या जारी. अचो त सिखऊं उहो छा आहे. Present continuous tense यानी ज़मान हाल जारी या वरी इस्तिमरारी. Definition आयो न जी. This tense shows an action of subject which is happening at the time of speaking. यानी वस्फ़ आहे ही ज़मान फ़ाइल जे उन कम खे ज़ाहिर कंदो आहे जेको ॻाल्हाइण जे वक़्तु जारी हुजे. नोट आहे हिन जो हिन ज़मान जा मददगार फ़ेल इज़ आर ऐं एम आहिनि. इहे हिन जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि. अॻिते हिननि खे तफ़सील सां पढ़ंदासीं. फ़िलहाल नोट पढ़ो. उनखां पोइ नोट आहे हिन ज़मान जे सभिनी जुमलनि में फ़ेल जी चौथी सूरत यानी फोर्थ फॉर्म यानी इंग फॉर्म वारी सूरत इस्तेमालु थींदी. हिन ज़मान में जेका फ़ेल जी सूरत इस्तेमालु थींदी आहे उनखे असां फोर्थ फॉर्म बि चवंदा आहियूं अंग्रेज़ी में ऐं वरी इंग फॉर्म बि चवंदा आहियूं. इंग फॉर्म उनजे करे छो जो उहा फर्स्ट फॉर्म आहे जेको फ़ेल जी पहिरीं सूरत आहे जेका टू खां बग़ैर आहे बेयर इंफिनिटिव यानी उनखे असां इंग लॻाईंदा आहियूं तंहिं करे उहा फर्स्ट फॉर्म थी वेंदी आहे. अचो त हेठि तफ़सील सां पढ़ूं. जेके नया सब्जेक्ट्स आहिनि आई वी यू दे ही शी इट ऐं सिंगुलर नेम ऐं प्लूरल नेम. बेसिकली इहे त पार्ट्स ऑफ स्पीच में हिन जा प्रोनाउन जा यानी पर्सनल प्रोनाउन जो इहो क़िस्म आहे उन में अची था वञनि. पर टेंसिस में असां हिनखे सब्जेक्ट्स जी हैसियत में अक्सर इस्तेमालु कंदा आहियूं. ठीकु आहे. हेल्पिंग वर्ब्स में एम आई सां थो लॻे, आर जेको आहे वी सां बि ऐं यू सां ऐं ते टिनी सां आर थो लॻे. उनखां पोइ ही शी इट इन टिनी सां इज़ थो लॻे हेल्पिंग वर्ब. जेको हेल्पिंग वर्ब इहो उनखां अलावा सिंगुलर नेम सां इज़ ऐं प्लूरल नेम सां आर. यानी जेके ही हेल्पिंग वर्ब हिन टेंस जा इहे तव्हां पंजनि जुमलनि जे पंजनि क़िस्मनि में तव्हांखे इस्तेमालु करणा आहिनि. उनखां पोइ आहे मेन वर्ब्स. मेन वर्ब्स उहे छा आहिनि यानी मुखिया फ़ेल इहे जुमिले जे हर हिसे में हूंदा आहिनि. मुखिया फ़ेल जो मतिलबु इहो आहे जुमिले जे हर हिसे में मुखिया फ़ेल इस्तेमालु कयूं. जेको मेन वर्ब आहे जेको निमाया हूंदो आहे जेको जुमिले खे खणी बीहंदो आहे उहो छा आहे हिन जो फोर्थ फॉर्म या इंग फॉर्म चई सघूं था. यानी उहो जुमिले जे पंजनि क़िस्मनि में लॻे थो. मतिलबु हुन में का चेंजिंग न आहे. ईज़ी आहे ॾाढो. अचो त हिन जी फॉर्मेशन सिखूं. फॉर्मेशन्स कुझु हीअं आहिनि. पहिरें पॉज़िटिव सेंटेंस आहे. उन में पहिरें असां सब्जेक्ट प्लस में इज़ एम आर खणूं. को बि खणी सघूं था. मां प्लस में फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट. हा इहो ॾिसणो आहे त इज़ खणंदासीं. छो खणंदासीं इज़ जेकॾहिं ही शी या इट हूंदी या सिंगुलर नेम हूंदी. जीअं त सिंगुलर नेम आहे सारंग तंहिं करे हुन सां असां इज़ लॻायो आहे. जेकॾहिं आहे हुजे त असां ते एम लॻायूं आहे सां ऐं जेकॾहिं यू दे हुई ऐं प्लूरल नेम हुजे त असां आर लॻायूं आहे. ठीकु आहे. यानी सब्जेक्ट प्लस इज़ एम आर प्लस फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट ऐं प्लस कॉम्प्लीमेंट रखूं था. जेकॾहिं तव्हां कॉम्प्लीमेंट नथा रखो जुमिले में पोइ बि जुमिलो ठही वेंदो. उहो तव्हांजे हिसाब सां तव्हां जुमिलो केतिरो था ॻाल्हायो केतिरो था लिखो. छा हुन में कॉम्प्लीमेंट ॾियो था. ज़रूरी न आहे जुमिले में कॉम्प्लीमेंट अचे ऐं इहो बि ज़रूरी न आहे जुमिले में ऑब्जेक्ट अचे. हा इहो ज़रूरी आहे त हिन क़िस्म जे एक्टिवाइज़ वारे जुमिलनि में तव्हांखे सब्जेक्ट प्लस में हेल्पिंग वर्ब मेन वर्ब लाज़मी आहिनि. बहरहाल असां हिन जुमिले खे थोरो वॾो करे लिखियो आहे जीअं तव्हां हिन जुमिले खे सेंस क्लियर करे सघो. जेकॾहिं अहिड़ो को वॾो जुमिलो अचे त तव्हां हेजिटेट न थियो. जुमिलो थी बि हीअं. सारंग इज़ रीडिंग शाह जो रिसालो इन लाइब्रेरी. यानी सारंग लाइब्रेरी में शाह जो रिसालो पढ़ी रहियो आहे. ठीकु आहे. हेठि अचो. नेगेटिव सेंटेंस आहे यानी नाकारी जुमिलो. उन जी फॉर्मेशन कुझु हीअं आहे. ईज़ी आहे. थोरी चेंजिंग आहे पॉज़िटिव ऐं नेगेटिव सेंटेंस में. यानी सब्जेक्ट प्लस इज़ एम आर प्लस खां इज़ एम आर खां प्लस खां उहो नॉट रखणी आहे. ठीकु आहे. नॉट रखी पोइ फोर्थ फॉर्म ऐं प्लस में ऑब्जेक्ट ऐं प्लस कॉम्प्लीमेंट ॾियणो आहे. जुमिलो जीअं हीअं थो बीहे. सारंग इज़ नॉट रीडिंग शाह जो रिसालो इन लाइब्रेरी. यानी सारंग
लाइब्रेरी में छा जो रिसालो न पढ़ी रहियो आहे। उन खां पोइ 3 नंबर जुमिलो आहे इंटरगेटिव सेंटेंस आहे एम इज़ आर ऐं प्लस में मतिलबु मुंड में तव्हांखे एम इज़ ऐं आर रखणा आहिनि, प्लस में सब्जेक्ट रखणो आहे, प्लस में फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट। यानी तव्हां ॾिठो हूंदो त जुमिले जे बुनियाद यानी मुंड में शुरूआत में असां हेल्पिंग वर्ब खणी आया आहियूं इज़ एम इज़ आर, ठीकु आहे। त इहे अॻियां रखण सां ई जुमिलो ठहंदो आहे। त जीअं जुमिलो हीअं थो ठहे, इस सारंग रीडिंग शाह जो रिसालो इन लाइब्रेरी, यानी शाह सारंग लाइब्रेरी में शाह जो रिसालो पढ़ी रहियो आहे। हीअ 3 फॉर्मेशन्स हुयूं। अचो त हेठि बग़ाए पढ़। उनखां पोइ आहे इंटरोगेटिव एंड नेगेटिव सेंटेंस, यानी हुन में कीअं आहे, यानी जेको असां 3 नंबर पढ़ी वियासीं उहो ई इंटरोगेटिव सेंटेंस, ऐं हाणे जेको पढ़ूं था इंटरोगेटिव एंड नेगेटिव सेंटेंस, हाणे थोरो फ़र्क़ु आहे हिन में। कहिड़ो नॉट जो फॉर्मेशन में, यानी हुन फॉर्मेशन में ॾिसी सघो था सब्जेक्ट खां पोइ फोर्थ फॉर्म आहे या नॉट न आहे, पर हिन में सब्जेक्ट खां पोइ नॉट आहे। इहा ई चेंजिंग आहे। जुमिलो कुझु हीअं बीहंदो, इस सारंग नॉट रीडिंग शाह जो रिसालो इन लाइब्रेरी, यानी शाह सारंग लाइब्रेरी में शाह जो रिसालो न पढ़ी रहियो आहे। तव्हांजो 4थों क़िस्म पूरो थियो। अचो त 5 क़िस्म ते अचूं। 5 क़िस्म आहे एम्फेटिक सेंटेंस आहे, यानी ताक़ीदी जुमिलो आहे। पहिरें सब्जेक्ट प्लस में हेल्पिंग वर्ब यानी इज़ एम आर रखणा आहिनि, प्लस में रियली ऐं प्लस फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट। या हिन में वाधारो कहिड़ी शइ जो थिए थो, इन में रियली जो वाधारो थो थिए, यानी इहो रियली जो जेको वाधारो थिए उहो हिन खे एम्फेटिक थो बणाए, ताक़ीदी थो बणाए। जुमिलो को जीअं थो बीहे, सारंग इज़ रियली रीडिंग शाह जो रिसालो इन लाइब्रेरी, यानी सारंग वाकई लाइब्रेरी में शाह जो रिसालो पढ़ी रहियो आहे। नाज़रीन, ही फॉर्मेशन्स पूरी थियूं। अचो हेठि हलूं। ही हिकिड़ो आम ऐं अनपढ़ नोट आहे जेको तव्हांखे सिंधी ग्रामर जी किताबनि में घटि मिलंदो, जेको असां हिते एड कयो आहे। ऐं इहो नोट आहे उहो तव्हांखे एसेंशियल इंग्लिश ग्रामर किताब में मिलंदो, ऐं जेकॾहिं इंटरनेट रिसर्च कंदो उते बि तव्हांखे घणे क़दुरु मिली वेंदो। नोट छा आहे अचो त पढ़ो। नोट कुछ अहिड़ा फ़ेल हेठि ॾिजनि था जेकी आम तौर ते असीं इस्तिमरारी या जारी ज़मान में इस्तेमालु न कंदा आहियूं, यानी कंटिन्यूस टेंस हुजे, पोइ प्रेज़ेंट हुजे, पास्ट हुजे, फ्यूचर हुजे, या वरी प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस हुजे, मतिलबु कोई बि कंटिन्यूस टेंस आहे हुन में असां हेठियां जे लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा। उहे फ़ेल हालत खे ज़ाहिर कंदा आहिनि, कम खे न, जंहिं करे उहे ज़मान जारी या इस्तिमरारी में इस्तेमालु नथा करे सघूं। उन्हनि जा हेठि कुझु मिसाल ॾिजनि था। हाणे हिते कुझु कैटेगरीज़ आहिनि। अचो त फीलिंग में कहिड़ी थी वञनि। फीलिंग में हेठि थी अचनि लाइक, लव, प्रिफर, वांट एंड विश। हाणे इहे फीलिंग्स में लफ़्ज़ था अची वञनि। इहे जेके वर्ड्स आहिनि इहे मतिलबु तव्हांखे कंटिन्यूस में इस्तेमालु न करणा, यानी कि फीलिंग्स सां रिलेटेड जेके बि लफ़्ज़ आहिनि उहे तव्हांखे न करणा, कंटिन्यूस में इस्तेमालु करणु। उन खां पोइ सेंस में कहिड़ी शइ थी अची वञनि। अपीयर थो अचे, फील थो अचे, हियर थो अचे, सी, सीन, स्मेल, साउंड एंड टेस्ट। उन खां पोइ आहे कम्युनिकेशन में जेके लफ़्ज़ था अचनि, यानी एग्री आहे, डिनाय, डिसएग्री, प्रॉमिस, सेटिस्फाई एंड सरप्राइज़। हाणे इहे अची विया कम्युनिकेशन में। थिंकिंग में था अचनि लफ़्ज़ बिलीव, इमेजिन, नो, मीन एंड रियलाइज़, रिकॉग्नाइज़, रिमेंबर एंड अंडरस्टैंड। इहे थिंकिंग में था अची वञनि। अदर स्टेट्स हाणे ॿियूं बि हालतूं आहिनि, उनमें जीअं बी आहे, बिलोंग आहे, कंसर्न, डिपेंड, इन्वॉल्व, मैटर, नीड, ओ, ऑन, पजेस। यानी ही कुझु वर्ड्स हुया जेके तव्हांखे प्रोग्रेसिव टेंस यानी कंटिन्यूस टेंस में इस्तेमालु न करणा। जेको ही प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जी ॻाल्हि था कयूं, उनखां भले पास्ट में अची वञे, फ्यूचर में अची वञे, इहे क़ाइदा सभिनी कंटिन्यूस टेंस ते लागू थियनि था। इहे जेके वर्ब्स आहिनि इस्तेमालु न आहिनि करणा। बाक़ी अंग्रेज़ी में अलॻि ॻाल्हि आहे और सिंधी में अलॻि ॻाल्हि आहे। सॉरी, त सिंधी जो थोरो अलॻि आहे ग्रामर जो कॉन्सेप्ट, इंग्लिश में थोरो अलॻि आहे। हेठि अचो। हाणे हिननि जे थोरा सिंधी ऐं अंग्रेज़ी मिसाल वठो जुमिलनि जा। जुमिलो आहे पहिरियों, आई एम वर्किंग हार्ड डे एंड नाइट, यानी मां ॾींहं ऐं राति सख़्तु महिनत करे रहियो आहियां। उनखां पोइ जुमिलो आहे मोहम्मद अली इज़ नॉट रनिंग शॉप इन टाउन, यानी मोहम्मद अली शहर में दुकान न हलाए रहियो आहे। उनखां पोइ जुमिलो आहे इज़ कमल कटिंग वेजिटेबल इन किचन, यानी शाह कमल रंधिणे में सब्जी कटे रही आहे।
उन खां पोइ जुमिला इट इज़ रेनिंग यानी मींहुं वसी रहियो आहे। उन खां पोइ आहे जुमिलो दे आर डिफीटिंग एनिमीज़ उहे दुश्मननि खे शिकस्त ॾेई रहिया आहिनि। पोइ जुमिला आहे यू आर विज़िटिंग माई विलेज तव्हां मुंहिंजे ॻोठ जो सैर करे रहिया आहियो। पोइ जुमिला वी आर रियली फॉलोइंग पार्क रूल्स यानी असीं वाक़ई बाग़ जे क़ाइदनि ते अमल करे रहिया आहियूं। पोइ आहे जुमिलो इज़ गुलाम मुर्तज़ा ड्राउनिंग इन रिवर यानी छा गुलाम मुर्तज़ा दरिया में ॿुॾी रहियो आहे। पोइ जुमिला स्पैरोज़ आर ईटिंग फूड ऑन ग्राउंड यानी जेकियूं मैदान ते खाधो चुगी रहियूं आहिनि या खाधो खाए रहियूं आहिनि। नाज़रीन हीअ असांजी वीडियो हुई। अञा बि जेकॾहिं क्वेश्चन्स आहिनि त असांखे कमेंट बॉक्स में ईंदा एंड नेवर फॉरगेट टू लाइक आवर वीडियो एंड सब्सक्राइब आवर चैनल लर्नर्स पॉइंट। जी